मोलन मां तमदां थी हाने तांदो लितो तो न थींदो थींदो चरी थींदो तू दिल न ला उन लाइ रुगो हिकिड़ो कम करणो पवंदो तेलो तम जल्दी ॿुधा उहो तम तयूं त दियां तांदो लितो ते मां तोखे भंग भटारीअ जो शीशो तयार करे ठाहे थो ॾियां उहो तूं वञी पंहिंजी अम्मा ऐं भाउ खे प्यार ओहो ॿई जॾहिं प्रेम में अची वेंदा न उहो सुवाल ई पैदा न आहे जो रिश्ते खां इनकार कनि मां ईंदुसि न जीअं ई त मूंसां हा करे छॾींदा मूंखे जवाब ई न ॾींदा पल अम्मा ऐं अधो थिती लतो बंदि तीअं पीअंदा चरी तूं उन्हनि खे भंग जो न ॿुधाइजांइ न तूं उन्हनि खे चइजांइ मां शरबत वरितो आहे पल बंदि त ॾिठनि में ई धायल हूंदी आहे उहा मां तोखे सफ़ा शरबत जहिड़ी ठाहे ॾींदुसि ॾिसंदा न त सफ़ा शरबत आहे पोइ ॾिसजांइ भंग भटारीअ जो कमाल अचुल ॻाल्हि ई न पुछ पीअण खां पोइ तुंहिंजी मां असुल आसमाननि जा सेर कंदी मोलन जेतर इहा दाल आहे त पोइ हितलो ॿ गिलास मां बि पीअंदसि न चरी न जेकॾहिं न तो 2 गिलास पीता तूं त पोइ आसमान खां बि टपी वेंदीअ पोइ मां तोखे किथे ॻोल्हींदुसि तूं ज़रो बि न पीजांइ बाक़ी हा भाउ खे ऐं माउ खे प्यारजांइ पोइ मां राति जो रिश्तो घुरण लाइ ईंदुसि जॾहिं सफ़ा करारनि में थींदा न थी त आहे पोइ मोलन भला तॾहिं त इहो तमाल वारो तलबत तयारु तले ॾी अॼु ई वञी फार्मूले ते सोचां थो पोइ सुभाणे तोखे तयारु करे ॾींदुसि थी त आहे पोइ मां हाणे हलां थी अम्मा इंतज़ार कंदी हूंदी अतीना पोपली आया ददबदी रुगो हलण जी न कर मोलाइण कुझु मोटण जूं बि ॻाल्हियूं कर जेके विया हलिया उहे त मोटिया ई कोन